अल्लाह वारन जो तरीको छा है, अल्लाह वारन जो फरमान छा है, असां कहिड़ी मंजिल इख्तियार कई आहे। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त हीअ दुनिया इस्पताल आहे, हिन दुनिया में सब मरीज आहे। हे दुनिया चरियन जी इस्पताल आहे, सियाणन जी भी न। फरमाइन था त हीअ दुनिया चरियन जी इस्पताल आहे, ऐं इस्पताल जे अंदर सभई मरीज वेठा आहिनि। पोइ चरियन जे इस्पताल में जेको मरीज ईंदो आहे उनखे या त हथ कड़ी हथन में लॻल हूंदी आहे ऐं पेरन में जंजीरूं लॻल हूंदियूं आहिनि। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ऐ दुनिया वारा, हिन दुनिया जे अंदर तोखे भी हथन में जेके हथ कड़ियूं मां ॾसियूं हन, जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था इन्हनि हथन मां हथ कड़न मां मुराद आहे त इंसान जे मथां नफ्स जी ख्वाहिश, नफ्स जा इरादा, नफ्स जा ख्यालात एतिरा त मजबूत थी चुका हन जे इस्पताल में चरे के हथन में हथ कड़ियूं लॻल हूंदियूं। पाण फरमाइन था जेके पेरन में जंजीरूं आहिनि उन जो मिसाल वरी ईअं आहे त असांखे असांजो नफ्स नेकीअ जे कम जे तरफ़ रूहानी तौर ते वञण खां ईअं रोके रहियो आहे जीअं उन चरे खे पेरन में जंजीरूं हणी रोकियो वियो आहे त न हथन सां कुझु करे सघी न पेरन सां कुझु करे सघी। मुंहिंजा दोस्त अज़ीज गौर कर, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हथ भी सभिनी के हिक जहिड़ा ॾिना आहिनि, छो त हथन जी पकड़ सब कंहिंजी साॻी आहे। अल्लाह ताला पेर भी तकरीबन सभिनी के हिक जहिड़ा ॾिना आहिनि, छो त पेरन जो हलण जो कम आहे। लेकिन कॾहिं गौर कयो थई त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं दिल जो मामलो आयो त ख़ुदा दिलियूं सभिनी के हिक जहिड़ियूं न ॾिनियूं। छा राज़ आहे? इंसान भी साॻियो आहे, जिस्म जो हिस्सो भी साॻियो आहे मुंहिंजा दोस्त, मगर दिलियूं अल्लाह सभिनी के हिक जहिड़ियूं न ॾिनियूं। कंहिंजे दिल खे पंहिंजे रज़ा जो मक़ाम बनाए छॾी, कंहिंजे दिल खे अल्लाह ताला पंहिंजो घर बनाए छॾियो, ऐं कंहिंजे दिल खे दुनिया जे लाइ अल्लाह ताला वक़ुफ़ करे छॾियो। ऐं ख़ुदा जा बानड़ाओ पंहिंजो एहतिसाब कयो ऐं पंहिंजे अमलनि जे तरफ़ मुतवज्जिह थियो ऐं पंहिंजे पाण जे तरफ़ मुतवज्जिह थी ॾिसो कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहियूं। ज़ाहिर में त असां उज़हा कई आहे, छा असां वाकई उज़हा जा हक़ भी अदा कया? अगर न, अगर इएं न कयो आहे पोइ त असां उन नंढड़े ॿार खां भी बदतर आहियूं जंहिंजे सम्झ में कुझु भी न हूंदो आहे। छो ओ नंढड़ो ॿार जेके दुनिया जे नफ़े ऐं नुक़सान जी भी ख़बर न हूंदी आहे, उन जे बावजूद मुंहिंजा दोस्त उहो नंढड़ो ॿार जॾहिं को रांदी को ठाहींदो आहे उहो भी बिना मक़सद जे कोन ठाहींदो आहे। उन मासूम ॿार जे ठाहियल रांदी के जो भी हिकिड़ो मक़सद हूंदो आहे, हो पंहिंजे दिल खे बहलाइण चाहींदो आहे। यानी उहो नंढड़ो ॿार भी बिना मक़सद जे मिट्टीअ जो रांदी को कोन थो ठाहे। अफ़सोस आहे असां आक़िल बालिग़ दुनिया जा समझदार माण्हू हेॾो वॾो अमल कयूं था, लेकिन असांजो कोई मक़सद कोन्हे। असां पंहिंजे पाण खां सवाल कयूं, जेकॾहिं उज़हाज करण जो मक़सद अल्लाह जी रज़ा ऐं सुहिणे महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जी रज़ा हुई त छा आया असां ईअं कयो? छा दुनिया जे रज़ा खे असां मतलूब न रखियो? छा दुनिया जे रज़ा खे असां पंहिंजे तवज्जो जो मरकज़ न बनायो? अगर इएं नाहे त मियां तोखे लख लख मुबारक हुअनि, अल्लाह ताला तोखे सुहिणी उज़हा नसीब कई आहे। अगर इएं न थियो आहे त अञा दरवाज़ा बंद न थिया आहिनि, इस्तग़फ़ार पढ़, अल्लाह जे उन कामिलन जो वास्तो रब जे दरबार में ॾेई चओ, मुंहिंजा मौला मुंहिंजूं कमियूं कोताहियूं मुआफ़ फरमाए, मुंहिंजे ख़ैर खे पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। उज़हा त कुजा असां पंहिंजे निमाज़ुनि जे तरफ़, ऐ नौजवानो, ए ज्यादा निमाज़ूं पढ़ण वारो या न पढ़ण वारो, गौर कयो, आजिज़ जी ॻाल्हि समझण जी कोशिश कयो। पंहिंजे ज़िंदगी जो असली मक़सद हासिल करण जी कोशिश कयो। निमाज़ त पढ़ंदा आहियूं, लेकिन छा असां कॾहिं इहो सोचियो आहे त हिकिड़े मवालीअ जी आदत थी वेंदी आहे बीड़ी छिकण? किथे ईअं त कोन रहियो आहे त निमाज़ असांजी हिकिड़ी आदत थी वई आहे, जेको अज़ान आयो
आदत जे मुताबिक व्यासी मवाली के बीड़ी मां को नशो तो कोन थींदो हुंदो उन जी आदत थी वई आ जेस आदत पूरी नथो करे उन के मजो नथो अचे किते इए त नाहे त असां पंहिंजे निमाज़ुन के भी एकड़े मवाली वांगुर एकड़ी आदत बनाए छडियो आ अदा निमाज जो टाइम थियो आ वनी निमाज पढ़ी किते इए त नाहे अगर इए नाहे त तवां सा के मुबारक हुजे अगर इए आहे त पो सा के सोचण घुर्जे त छा जदे असां निमाज जेला मुसल्ले ते बीहंदा आहियूं त छा बिना मकसद जे बीहंदा आहियूं नमाज पढ़न वक्त असांजो मकसद छा हुंदो आ दोस्तो तवां सा जेके दुख दिसी रहा आहियो तवां सा जेके घरन में परेशानियूं हन तवां सा जेके घणी दुनिया दौलत होण जे बावजूद सुकून जा मुतलाशी आहियो थोड़ो जेकॾहिं दिलो घर में भजी थो पवे त फौरन ज़हन थो वञे त मूंखे कंहिं पाड़े वारे तावीज़ विधा आहिनि थोड़ो कंहिंखे घर में मथे में सूर पइजी वियो सॼे घर में परेशानी थी वई असांखे कंहिं तावीज़ विधा आहिनि असांखे कंहिं कारो इल्म कयो आहे ए मियां ग़रीब ये गालियूं घट सोचींदो आ पैसे वारो घणियूं गालियूं सोचींदो आ सबब केड़ो आ सबब इहो आ जो असां पंहिंजे असली मकसद खां हटी विया हूं इन करे अल्लाह ताला परेशानियूं असांजे गिचीअ में फिट करे छॾियूं छा कॾहिं असां जे वक़्त में मुसल्ले ते निमाज़ जे लाइ बीहंदा आहियूं लतीफ सरकार फैसलो ॾेई छॾियो आहे पाण फरमाइनि था वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो तखे लिखो की न लतीफ चवे ॿारो चो बेपार थी सती बधु संदरो पिरत पुनल सां पार तिहां पोइ निहार त तो मई देरो दोस्त जो खुदा जा बाना सिर्फ बिन सभिनी अमलन के छड़े करे पंहिंजे निमाज जे तरफ मुतवज्जी थी करे ॿुधा त जॾहिं तूं मुसल्ले ते बीहंदो आहीं त तुंहिंजो इरादो छा अल्लाह जो दीदार हूंदो आ ऐ नमाजी ऐ हाजी ऐ गाजी हे फकीर तो खां सवाल पियो करे तू पंहिंजे अंदर खां सवाल कर त जंहिं वक्त में मुसल्ले ते निमाज जे लाइ बीहंदा आहियूं छा मुझे मदीने जे साईं ने फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन मदीने जे शहनशाह ने फरमायो छा मुझे मदीने वारे शहनशाह जे कौल में छा को शक जी गुंजाइश आहे छा दा आहे शक जी गुंजाइश का हरगिज ना है ना छा तवां सा जे वक्त में मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चवंदा आहियूं उन खां बाद में छा असांजी इहा कैफियत हूंदी आ त असां पंहिंजे रब जे दरबार में हाज़िर आहियूं ऐ मुसलमान गौर त कर मुसलमान कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं तव्हां सां निमाज जो फर्ज उन जे हकीकत खां बेखबर कंदो छाहीं कुरान करीम जो हाफिज छा कंदो आहीं वडो कारोबार कंदो आहियां मौलवी आहियां कारी आहियां खलीफो आहियां फलाणो आहियां पीर साहब आहियां ऐं खुदा जा बाना पंहिंजे पाण खां अॼु सवाल कर वरन उन ॾिहाड़े खां ड्रिज जॾहिं मुंहिंजो रब हुकुम करे त ही उहो शख्स आहे जेको दरबार मुंहिंजे में बीहंदो हो लेकिन पंहिंजी दिलि कुतनि ऐं गॾहनि में छॾे उन ॾींहं खां ड्रिज खुदा बेनियाज़ खुदा जी पकड़ ॾाढी सख़्त आहे उन पकड़ खां ड्रिजी करे पंहिंजे दिलि जी हाज़िरी अल्लाह जे दरबार में पहुचा जेके नमाज़ूं गुज़री वयूं हन तुंहिंजूं दुनिया जे ख़यालात में उन्हनि जे मथां इस्तग़फ़ार पढ़ तौबह ताइब थी जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही खुदा जो कसम खणी तो फकीर तोखे चवे त मियां हिकड़ा 8 ॾींहं तूं ईअं 8 ॾींहं त परे जी ॻाल्हि आहे पर हिकड़ी नमाज़ ईअं पढ़ी त ॾिस ओ चरिया सॼी ज़िंदगी तो पन जे कानन के छिले ऐं उन के चूपण जो ठीको त कोन खयो आ कॾहिं कमद जी घुरी खाई त ॾिस उन जो सुकून वठी त ॾिस त तोखे ख़बर पवे त पन जे काने में ऐं कमद जे काने में केतिरो फ़र्क़ आहे निमाज़ में बीही करे अल्लाह अकबर चवण खां पहिरीं अल्लाहुम्मा इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन पढ़ी त ॾिस नथो अचे पढ़ण इएं चई त ॾिस मुंहिंजा रब करीब मुंहिंजी निमाज़ तुंहिंजे लाइ मुंहिंजो जीअण तो रब्बुल आलमीन जे लाइ
मुझी हयाती मुझो मौत मुझा रब करीम तुझे जात जे लाहे अल्लाह अकबर चवण का पहिरीं इहा नियत करे भी त मुझा मौला मां तुझे दीदार जे ला तो बिहां। केड़ो आशिक आहीं मुसलमान, अजीब किस्म जो आशिक आहीं। चवी थो त महबूब जे दीदार ला बिहां। महबूब जंहिं तरफ अचे थो पियो पुठी उन पासे कयो, मुंह कंहिं ॿिए तरफ कयो बीठो आहे। कॾहिं ईअं बि महबूब मिलियो आहे? ॻाल्हायो अदा, छो चुप थी विया आहियो? छा दुनिया खां बेखबर आहियो? मियां महबूब ईअं न मिलंदो आहे जीअं तो असां पंहिंजे महबूब खे ॻोल्हण शुरू कयो आहे। महबूब ईअं मिलंदो आहे जीअं अल्लाह वारन ॻोल्हियो आहे। महबूब ईअं मिलंदो आहे जीअं मुंहिंजे सोणे अली जुल मुर्तज़ा हैदरे करार करमुल्लाह वजहुल करीम जो ही कौल ॿुधी छॾ। हिक दफ़े सनन ख़िदमत में केर ख़ादिम हाज़िर थियो, चई मुंहिंजा महबूब सुहिणा अली जुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम, मुंहिंजा महबूब जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो तव्हांजी कैफ़ियत छा हूंदी आहे? सोणे अली जुल मुर्तज़ा फरमायो अल्लाह जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम मां अली जंहिं वक्त में मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चवंदो हां त मां अखियुनि सां पंहिंजे रब जे जलवनि जा दीदार कंदो। संदन जे खादिम इहा ॻाल्हि पंहिंजे दिल में समाए छॾी। मैदान जंग जी वियो, मुझे सोने अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम के एक पलीत तीर हयो जेको संदन जे जिस्म मुबारक जे टंग जे के हिस्से में रान में पेवस्त थी वयो। खून वहण लगो। नमाज जो टाइम करीब होजे, संदन जो गुलाम करीब अचे थो, उन तीर के कटण जी कोशिश तो करे। शेर खुदा इंसान हन, इंसानी फितरत मुताबिक दाह करे फरमाइंदा त बच्चा सब्र कर, तकलीफ थी थे। संदन जो खादिम पोइते हटी वयो। शेर खुदा बीठा हन, अज़ान अची वई, नमाज जो टाइम थियो, नमाज जो टाइम थियो। अलीउल मुर्तज़ा उन तीर जे तरफ मुतवज्जह न थिया, मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चई बीठा। संदन जे गुलाम के खबर हुई त शेर खुदा फरमायो हो अल्लाह अकबर खां चवण खां बाद में मां अली पंहिंजे रब जे रहमत जे जलवन जा दीदार कंदो हां। सुकून सां हो तीर भी कढी छॾी, संदन के कपड़ो भी वधी छॾी। मुझे सोने हैदरे करार पंहिंजी टंग भी कान चोरी। ऐ खुदा जा बाना अल्लाह जी आॾो गौर कर। सॼी ज़िंदगी तकरीरूं ॿुधई, सॼी ज़िंदगी मुफ्तिन जा वॾनि वॾनि जय्यद आलमनि जा ख़िताब ॿुधे, तो में तब्दीली कहिड़ी आई? सूबेदार अचे उन जा आॾो ठही बीही, सर 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 हद जो एमपीए जो पहिरीं पंहिंजे पाण खे ठाहियूं। दरसीअ में ॾिसूं त किथे असांजो मुंहुं ख़राब त कोन्हे, कपिड़ा मुंहिंजा ख़राब त कोन्हनि। ऐं ख़ुदा जा बानड़ा तोखे थी छा वियो आहे? उन्हनि जे आॾो पंहिंजे पाण खे सिंगारे थो बीही, उन्हनि जे आॾो पंहिंजे पाण खे संवारे थो बीही, जंहिंजे हथ में कुझु बि न आहे। न तुझी इज्जत, न तुझी जिल्लत, न तुझो मौत, न तुझी हयाती, वो तो खुद पैदा करहन, कुछ भी उन्हनि जे हथ में कोने। उन्हनि के खुश रखण जे लाइ पंहिंजे पाण खे सिंगारी तो। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, बादशाहन जे बादशाह जे दरबार में तो भी लापरवाह थी तो भी। अफसोस अफसोस है। शुक्र कर जो मदीने वारे घोट जो उम्मती आहीं, शुक्र कर जो मदीने वारे साईं ते कलमो पढ़ियो थई, न तो खुदा जे जलाल जी खबर पइजी वञे त खुदा केतिरो जलाल वारो आहे। पाण ते रहम कर मुसलमान, मुसलमान पाण ते रहम कर। नमाज ते जॾहिं बीही बेमकसद न अच नमाज जे लाइ। घरों निकरी बेमकसद थी न निकर। वुजू करी बेमकसद थी वुजू न कर, बा मकसद थी वुजू कर। जंहिं वक्त में मुसल्ले ते बीही त अखड़ियूं पटियलूं हुजन या अखड़ियूं बुडल बूटेलूं हुजन, तसव्वुर इहो कर त मां सुहिणे रब्बुल आलमीन जे हुजूर में हाज़िर आहियां, जीअं मुंहिंजे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। ऐं ईमान वारा जॾहिं नमाज पढ़ी त इहो तसव्वुर कर त मां पंहिंजे रब जो दीदार करे रहियो आहियां। पर जेकॾहिं गुनाहनि जे कसरत जे करे इहो तसव्वुर तोखां नथो बीहे त घटि में घटि इहो त तसव्वुर कर त मुंहिंजो खुदा मूंखे ॾिसी रहियो आहे। ऐं तव्हां असांजो इहो हाल आहे, न की पहिरियों तसव्वुर ईंदो आहे, न की पोयों तसव्वुर ईंदो आहे। आहियूं निमाज़ी, छा हाल आहे असांजो? ऐं तव्हां खां नंढड़ो इहो सवाल पुछां त क़ुरान करीम जे अंदरि
जेका आयत करीमा है त इन सफा वल मरवत बिन शाइरिल्लाह, सफा ऐं मरवा मां अल्लाह जे निशानियूं। छाजे करे जबल मक्के जा ॿिया कोन्हनि छादा, मक्के जा जबल त ॿिया बि घणा हन, लेकिन उन सफा ऐं मरवा के अल्लाह ताला पंहिंजी निशानी छो बनायो? छा इस्माइल अलैहिस्सलाम जे करे? जी न, इस्माइल अल्लाह जो नबी आहे। आबे ज़मज़म के त अल्लाह ताला उन जे करे इनायत फरमाई, लेकिन सफा ऐं मरवा के अल्लाह ताला हिक मां जे निस्बत जे करे मक़ाम अता फरमायो। सफा ऐं मरवा, बीबी हाजरा अल्लाह जो नबी त कोन हुई अदा, अल्लाह जो नबी हुई छा? बीबी हाजरा सफा ऐं मरवा जे दरमियान में जेके डुकूं पातियूं, छा अल्लाह जे इबादत जे लाइ पातियूं? न मुंहिंजा दोस्त अज़ीज, सिर्फ पंहिंजे बचड़े के बचाइण जे लाइ हुन उहे डुकूं पातियूं त मुंहिंजे जिस्म जो पानी सुकी वियो आहे, के पानी जा चंद कतरा मिलन, मां पंहिंजे जिस्म में दाख़िल कयां त मुंहिंजे छातीअ में खीर अचे, त मुंहिंजो बचड़ो पिए ऐं मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बची पवे। हिक अमड़ पंहिंजे बचड़े के बचाइण जे लाइ उन सफा ऐं मरवा ते डुकूं भरे रही आहे त मुंहिंजो बचड़ो बचे, लेकिन उनखे इहा ख़बर त कोन्हे हे मुंहिंजो बचड़ो कहिड़े मक़ाम वारो आहे। लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात उन अमड़ जे निस्बत के कुरान करीम जो हिस्सो बनाए छॾियो। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात दिलनि जो मालिक ऐं मुंहिंजा मिठड़ा भा, निस्बत जेका है उहा मज़बूत रख। उहा निस्बत कहिड़ी आहे? सच आहे ॾाढो ॾुखियो, सच चवण सो भी हेड़े दौर में, छो तो असांजी ज़हनी थ्योरी हाणे इते वञी पहुती आहे। जलसे कराइण वारो जलसे खां पोइ माण्हुनि खां पुछंदो, दादा ॾियो ख़बर मुंहिंजो जलसो कीअं हो? अल्लाह अल्लाह। उज़हा करण वारो माण्हुनि खां पुछंदो, ॾियो ख़बर मुंहिंजो बकर कीअं हो? खैरात करण वारो खैरात करे वरी माण्हुनि खां पुछंदो त ॾियो ख़बर अदा भला मुंहिंजे खैरात जो मज़ो आयो? ओ चरिया, जेकॾहिं तोखे सभु कुझु दुनिया जे ख़ातिरी करणो त पोइ अल्लाह जो नालो तूं छो थो ॾींदे में विच में? दुनिया खे ई राज़ी करे छॾ। ऐं जलसे कराइण वारा, जेकॾहिं माण्हू तोखे चवंदो तुंहिंजो जलसो भलो न थियो, माना न थियो, जेकर माण्हू जो वाह 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 साईं जलसो तुंहिंजो अहिड़ो थियो जो ॻाल्हि छॾे ॾे, वाह वाह बकर साईं तुंहिंजो अहिड़ो जो फुलनि जे शहर में कहिड़ो बकर ई कोन्हो, खैरात साईं तो अहिड़ी कहिड़ो टीन भञी छॾे, माना तूं ॾाढो ख़ुशि थिए। ऐं ख़ुदा जा बाना पोइ तूं ॿुधाए त तो पंहिंजे अल्लाह मां कहिड़ी उम्मीद रखी? तो दुनिया ख़ातिर तो करे छॾियो सभु कुझु, दुनिया खे राज़ी करे छॾी, छा ॾींदी दुनिया तोखे? दुनिया खे राज़ी न कर। जेके अल्लाह जा सालिह बाना हूंदा हन, बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमाइन था त अल्लाह जा जेके सालिह बाना हूंदा आहिनि उन्हनि खे जन्नत सां काई दिलचस्पी न हूंदी आहे। अल्लाह जे नेक बानन के जन्नत सां काई दिलचस्पी न हूंदी आहे। छाजे करे? जो हू पंहिंजे मोहब्बत में मजनू लगा पिया हूंदा आहिनि, पंहिंजे मोहब्बत में मस्त लगा पिया हूंदा आहिनि। सबब कहिड़ो आहे? जन्नत में दिलचस्पी न आहे ऐं पंहिंजे मोहब्बत में मस्त लगा पिया आहिनि। इन करे जो जन्नत में हिकिड़ी मखलूक आहे, उन मखलूक सां प्यार न आहे। मोहब्बत हिकु ख़ालिक सां आहे, उन जो ख़ालिक सां प्यार आहे। जंहिंजो ख़ालिक सां प्यार आहे मखलूक खां बेनियाज़ थी वेंदो आहे, उनखे मखलूक जी परवाह न हूंदी आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, बुनियादी इहे ॻाल्हियूं अथई। उज़हा भी कयई, खर्च भी कयई, मकसद हासिल न कयई, बिना मकसद जे कयई। इन जो मिसाल ईअं, नमाज भी पढ़ियई, घर कमकार भी छॾे आए, जमायत सां पढ़ियई या तन्हाई में पढ़ियई, लेकिन उन जो मिसाल ईअं थियो जीअं हिकिड़ो ॿार घरों त निकितो लेकिन उनखे पंहिंजे मंज़िल जी काई ख़बर न हुई। ऐं दुनिया वारा, दुनिया जे रुपए जो नुक़सान तुंहिंजी निंड हराम करे छॾींदो आहे। ख़ुदि सोचे करे ॿुधाए, तूं जेकॾहिं सुबुह जो घरों निकिरी पैसा खणी, कोई मक़सद दिलि में न हुजे ऐं ईअं वती फिरंदो कॾहिं होॾे कॾहिं होॾे, दुनिया वारा तोखे अकुलमंद चवंदा या चरियो चवंदा?
छा चवंदा फ़कीर चरियो चवंदा बेमक़सद इजादा ही बिना मक़सद जे घटिन में घुमी रहियो आ ओ चरिया जेकॾहिं बिना मक़सद जे केर कंहिंजे घटीअ में 3 चक्कर लगाए थो त दुनिया चवे थी हे वाहियाता चरियो आ जो घटिन में बिना मक़सद जे चक्कर लगाए रहियो आ। बिल आख़िर को शरीफ़ माण्हू पुछंदो त मियां तूं हेतिरा चक्कर पे थो लगाई छो? चवंदो ईअं छो, हिते का बाज़ार आहे जो तूं आयो आहे? 2-3 चमाटूं हणी छॾींदो। ओ ख़ुदा जा बाना जेकॾहिं बिना मक़सद जे को माण्हू घिटीअ में थो लगे त दुनिया वारो हुनखे चरियो ऐं पागल था चवन। खुदा जे दरबार में निमाज में जने बिना मकसद जे बीहे तो उनके खुदा कुछ न चवंदो। अफसोस निमाज में अल्लाह जी रज़ा अल्लाह जो दीदार खणी बीह पो निमाज जो मज़ो ॾिस हथड़ा खणंदो वींदे तुंहिंजो बेड़ो पार थींदो वेंदो। दुआ घुरी न घुरी खुदा तुझे दुआ का वाक़ुफ़ आ। मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के हिर्स दिनो आ जो तो मुझा महबूब हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। ईमान वारन जला मुझा मदीने जा शहनशाह हरीस आहिन। मुझा साईं फरमाइंदा ओ मुझा उम्मती जे करे बरकातूं नफिल भी जिंदगी में एड़ो नसीब थी वने जेमे दुनिया जो कोई तोखे ख्याल न अचे बस एकड़ो तू जी बियो तुझो खुदा हुजे उन तसव्वुर सा जे करे बरकातूं भी नफिल नसीब थी वई ते बरकातूं भी तुझे आखिरत जे छोटकारे जे ला काफी है। छा तव्हां सा पंहिंजे आखिरत जो छोटकारो नथा चाहियूं? पोइ जेकॾहिं चाहियूं था त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमल भले थोरो कयो पर अल्लाह जी रज़ा ख़ातिर कयो। भले तहां आधीअ जो थी नथा उथी सघो न उथो 5 वक्त नमाज ते इक्तफा कयो लेकिन कयो अल्लाह जी रज़ा ख़ातिर। अज जो अज पंहिंजे दिल में अज़म कर त इंशाअल्लाह ताला हाणे जॾहिं निमाज़ जे लाइ घरों निकिरंदुसि या दुकान तो निकिरंदुसि त बेमक़सद न निकिरंदुसि मक़सद खणी निकिरंदुसि त या अल्लाह तुझे दरबार में हाज़िरी ॾियण थो अचां। जंहिं वक़्त में तकबीर तहरीमा यानी अल्लाह अकबर चवंदुसि उन खां पहिरीं तसव्वुर इहो करे बीहंदुसि मुंहिंजा मौला तुझे दरबार में तुझे दीदार जो आशिक तालिब बीठो। इहो तसव्वुर करे निमाज में भी पो तू निमाज जो मज़ो ॾिस पो पंहिंजे ज़हनी कैफियत जो मज़ो ॾिस। पो जेकॾहिं घर तुंहिंजे में 20 थांव भी भॼी पवंदा चवंदे इहो थांवनि जो कमु आहे इंसान मरी थो वञे थां भॻो त कहिड़ी ॻाल्हि आहे अल्लाह ताला वरी ॿियो ॾे तोखे फ़िक्र न थींदो तोखे परेशानी कोन थींदी। इहो कोन थींदे त कंहिं पाड़े वारे तावीज़ विधा आहिनि कंहिं कारो जादू कयो आहे कंहिं कारो इल्मु कयो आहे। ओ ख़ुदा जा बाना अल्लाह जे मथां भी तका भरोसो रख। तुंहिंजो भरोसो इन करे टुटो आहे जो ख़ुदा जो वाइदो आहे जॾहिं बानो मां अल्लाह जे ज़ात खां डिॼण छॾे ॾींदो आहे त पोइ मां अल्लाह दुनिया जे हिक हिक शइ खां उनखे डिॼारींदो आहे। पर जॾहिं बानो मां अल्लाह जो ख़ौफ पंहिंजे दिल में रखंदो आहे त अल्लाह फरमाए थो ला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मां अल्लाह उनखे बेनियाज़ करे छॾींदो आहियां दुनिया जे कंहिं भी नफ़े नुक़सान खां। ऐं ख़ुदा जा बानड़ो छा इहा नंढड़ो अमल नंढड़ी थ्योरी घणे फ़ाइदे वारी न आहे? ॻाल्हायो वदा फ़ाइदे वारी कोन्हे। ख़ैर जो कम भी कयूं दुनिया ख़ातिर अल्लाह अल्लाह ईअं न कयूं। ॿुधो आहे त हे मस्जिद शरीफ़ कुझु ॾींहंनि खां पोइ ड्रहण वारी आहे। अल्लाह अल्लाह कंहिंजो बि ॾोह कोन्हे मुंहिंजा दोस्त। सुभान अल्लाह इन इंतजार में माण्हू हूंदो आहे त एतिरो कुझु लिखरायां जो सुभाणे माण्हू चवंदो वाह 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 असगर सूमरे से एतिरो कुझु ॾिनो जो माशाअल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त बेशक दुनिया त वाह वाह चवंदी पर छा तोखे खुदा जो कुर्ब न खपे? याद रखी छॾ मुसलमान याद रखी छॾ कुरान करीम जी सूरह तौबा खोले ॾिस आयतूं आऊं तो पढ़ा हाफिज़ कुरान मौजूद वेठा हन तर्जुमो सुभाणे पाण खुद खोले ॾिस सूरह तौबा जो। अल्लाह ताला फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना यक्निज़ूना अज़-ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। ओ मुझा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि खे खोले खोले ॿुधा जेके माण्हू सोन चांदी दुनिया गॾु कंदा था वञनि ढेर कंदा था वञनि
अज जे दौर में बैंक बैलेंस जो नालो ॾियूं, लखवा त 2 थे, 2 त 3 थे, 3 त 4 थे, कंहिंजे लाइ थो करी अदा औलाद ला अदा औलाद असांखे कोन्हे, पुट कोन्हनि, धीअरूं कोन्हनि, औलाद ला था कयूं, कंहिंजे लाइ था कयूं? बेशक मियां तो औलाद ला कर, लेकिन हिन हिकिड़े सुवाल जो मूंखे जवाब ॾे। तुंहिंजो अबो अमा जेके दुनिया छॾे विया आहिनि, छा तोखे तुंहिंजो औलाद प्यारो आ, तूं पंहिंजे अबे अमा खे प्यारो न हुए छा? सवाल इहो आ उन शख्स खां जंहिंजे दिमाग में रात ॾींहुं हिकिड़ो उठ वेठल आ, ही बि औलाद ला कयां, ही बि औलाद ला कयां। इहा निशानी आ त उन शख्स जी अल्लाह जे मथां भरोसो नाहे। उन शख्स जो अल्लाह जे ज़ात में भरोसो नाहे, तॾहिं तो चवे त ही बि कयां, ही बि कयां, ही बि कयां। उन खां सवाल इहो आ त तूं 24 कलाकनि जे अंदरि तुंहिंजो अबो या अम्मा जेकर दुनिया छॾे गुज़ारे विया आहिनि, ॿुधा उन्हनि 24 कलाकनि मां घणा कलाक तूं पंहिंजे अबे अम्मा खे ख़त्मा थो ॾियारी? फ़ैसिलो थी वेंदो। सबको पंहिंजे पंहिंजे गिरेबान में, ऐं पंहिंजे गिरेबान में झाती पायां, मुंहिंजो अबो अमा बि दुनिया छॾे विया आहिनि, ऐं बि पंहिंजे गिरेबान में झाती पहिरीं आऊं पायां, पोइ तव्हां दोस्त पाए ॾिसो त 24 कलाकनि जे अंदरि घणा कलाक असां पंहिंजे औलाद खे यादि था कयूं ऐं घणा कलाक पंहिंजे अबे अमा खे ख़त्मा था ॾियूं। फ़ैसिलो थी वेंदो। जवाब अॼु मिलंदो त साईं 24 कलाक त छा, पर 12 महीने बि दुनिया जे लोक जे लॼ खां त भणा अमा खे ख़त्म हो ॾियारिया, बाबे खे माण्हू चवंदा त भणा अबे अमा जो। कॾहिं कॾहिं त असां एॾा दुनिया में मस्त थी वेंदा आहियूं जो इहो बि विसरी वेंदो आहे त भणा अमा खे 12 महीनो फिरी आयो आहे या बाबे खे 12 महीनो, पोइ या घर वारा ॾसींदा या ॿियो बाबा ख़त्म, हा 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 ठीकु आहे ख़त्म। ऐं ख़ुदा जा बाना, छा तुंहिंजे लाइ तुंहिंजे अमड़ ॾुख न ॾिठा? छा तुंहिंजी अमड़ तोखे ॾुख ॾिसी प्यार में तो कोन पालियो हो? छा तुंहिंजे अबे तुंहिंजे लाइ इहे सोचूं कोन रखियूं हो? चरिया तोखे छा थी वियो आहे जंहिं तुंहिंजे अबे अमा तोखे ताते इन मंज़िल ते पहुचायो? अॼु तोखे उहे यादि कोन के तुंहिंजो औलाद बि तुंहिंजे लाइ इहे ई सोना गुल रखंदो। पोखियूं था बबुर ऐं घुरूं था अंब, ईअं कीअं थींदो अदा? बबुर पोखींदासीं बबुर मिलंदा, अंब पोखींदासीं अंब मिलंदा। ख़ुदा जे मथां तवक्कल रख। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं तुंहिंजो असांजो औलाद नेक ऐं सालिह आहे त छा अल्लाह साईं पंहिंजे नेकनि सालिहनि ॿारनि जी रिज़्क़ रोज़ी कुशादी न कंदो आहे? गौर कर। छा अल्लाह साईं पंहिंजे नेकनि ॿारनि जी रिज़्क़ रोज़ी कुशादी न कंदो आहे? छा कंदो आहे त पोइ तव्हां असांखे फ़िक्र छो हुअणु घुर्जे? नंबर 3, जेकॾहिं तव्हां असांजो औलाद नेक ऐं सालिह नाहे त पोइ उन जो तव्हां सां फ़िक्र छो कयूं? हर पासे खां तोखे जवाब मिलंदो त पोखणी थई त पोख, न त वींदई मुद चढ़ी। लतीफ सरकार फरमाए छॾियो, पोखणी थई त पोख, न त वींदई मुद चढ़ी। पाणी थींदई पोयां रो, पोइ सुकी थींदई सोक। जिते लुणंदो सॼो लोक, मतां सिकी हिकिड़े संग जे लाइ। पंहिंजे हथनि सां पाण कर। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं 5 लख 20 लख 30 लख बैंक में पिया आहिनि, ख़ुदा जो कसम तुंहिंजा न आहिनि। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में सहाबा ईंदा विया, महफ़िल लॻंदी वई, वेहंदा विया। का अहिड़ी घड़ी आई जो सहाबा जे आॾो हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हिन असांजे दोस्त जा 200 ऊठ आहिनि। हुज़ूर मुर्की उन ॾे निहारियो, उन चयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजा 2 ऊठ। हुज़ूर मुर्कियो। वरी उन चयो, या रसूल अल्लाह, भोग थो करे, हिन जा 200 ऊठ मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हुज़ूर फरमायो, फलां ॾे ख़बर। चए थो, या रसूल अल्लाह, मुंहिंजा 2 ऊठ। सदको वञा मुंहिंजा मदीने जा शहनशाह, तुंहिंजे इल्मे ग़ैब जे मथां। सदको वञा मुंहिंजा मदीने जा शहनशाह, तुंहिंजे उन प्यार जे मथां। करोड़े अमड़नि जो प्यार हिकिड़े पासे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार हिकिड़े पासे। मुझे मदीने जे शहनशाह फरमायो, तू भी सच तो ॻाल्हाई, तू भी सच तो ॻाल्हाई। त हुन हिकिड़े साहबी खे ॾुकतियो पहिरे, या रसूल अल्लाह, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हुज़ूर फरमायो, अदा हे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहे तुंहिंजा 200 ऊठ, भला तूं वज़ाहत करे ॿुधाए त तुंहिंजा 2 ऊठ कीअं? चए थो, या रसूल अल्लाह, मां 2 ऊठ हींअर अल्लाह जे राह में ख़ैर करे आयो हां। 198 ऊठ पोइते अलाए कंहिंजा मुंहिंजी हयाती जी मूंखे ख़बर कान्हे। मुंहिंजा उहे ई 2 ऊठ जेके मां अल्लाह जे राह में ॾेई आयो।
ऐं ईमान वारा इहे जेके लख या करोड़ या बंगला इहे तुंहिंजा न आहिनि, भुलियल आहिनि। तुंहिंजो उहो आहे जेको पंहिंजे हथड़नि सां अल्लाह जे राह में ॾेई वञी, ऐं जेको ख़ुदा यादि रखी छॾ, जेको तूं पंहिंजे हथड़नि सां ॾी, शुक्र कर जो अल्लाह तोखां इहो ॾियारियो, न त तोखे कंहिं ॾिनो हो। अल्लाह ताला सभिनी खे अमीर करे छॾे था, ख़ुदा खां को पुछण वारो आहे छा? छा थियो अथव मुस्लमानो? कुरान जी आयत पे पढ़ियम, रब्बे करीम फरमायो वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल्फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम।